दादू में पुलिस जो ऑपरेशन अलमीज़ान ॿिए मरहले में दाख़िल, ॾोहारनि ख़िलाफ़ वधीक घेरो तंग, केतिरा ई शकी माण्हू गिरफ़्तार, अहम ठिकाणा मिसमार, इलाइक़े में इत्मीनान जी फ़िज़ा क़ाइम। दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। एसएसपी दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी जी अॻवानी में ऑपरेशन अलमीज़ान जे ॿिए मरहले जो आगाज़ कंदे तालके जोही जे इलाइक़नि में ॾोहारनि ख़िलाफ़ टारगेटेड ऑपरेशन कयो वियो। भंभरगी वेल पुलिस जी वॾी नफ़री साण काछे वारे इलाइक़े हीरो ख़ान ऐं आसपास में सरगर्म ऐं इश्तिहारी ॾोहारनि समेत संदन सहूलतकारनि जी गिरफ़्तारी लाइ छापा हया विया। ऑपरेशन दौरान मक़ामी इंटेलिजेंस ऐं पुलिस रिकॉर्ड जे बुनियाद ते शकी ठिकाणनि जी झड़ती वरिती वई। मौसर चेकिंग कई वई। सर्च ऑपरेशन दौरान हिन वक़्त ताईं 6 शकी जवाबदारनि खे हिरासत में वरितो वियो आहे, जॾहिं त तलाशी दौरान हथियार ऐं मोटरसाइकिलूं बि हथ आयूं आहिनि, जिन बनिस्बत वधीक जांच शुरू कई वई आहे। उन ॾिस में एसएसपी दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी जो चवणु हुयो त ज़िले दादू में अमन अमान जी सूरत-हाल खे वधीक बहितर बणाइण ऐं ॾोहारनि जे मुकमल ख़ात्मे लाइ कामयाब ऑपरेशन अलमीज़ान जे ॿिए मरहले जो आगाज़ कयो वियो आहे। एसएसपी दादू मूजिबि हिन पुलिस ऑपरेशन जो मक़सद ज़िले दादू खे ॾोहनि खां पाक बणाइण, अवाम जी जान ऐं माल जो तहफ़्फ़ुज़ यक़ीनी बणाइण ऐं मुस्तक़िल बुनियादनि ते अमन बहाल करणु आहे। ऑपरेशन जे तसलसल खे जारी रखंदे ज़िले जे ॿियनि इलाइक़नि में बि कार्रवाइयूं कयूं वेंदियूं।